तव्हां मूं लाइ कमु कंदो? कहिड़ो कमु? इहो जेको तव्हां हींअर कयो पिया। उहो कमु जेको कमु पुलिस नथी करे सघे। न, उहो कमु जेको करण जी असांखे इजाज़त कोन्हे। सफ़र फिरोज़ खे ख़त्म करणो, उन्हनि ॿिन्ही जो सफ़ायो खपे बस। जंहिं सफ़ाईअ जी तूं ॻाल्हि थो करीं उन कम में शहर जे रोडनि ते सर्फ जो पाणी न, रुगो रत ई रत हूंदी। ठीकु आहे, पुलिस जे तरफ़ां तव्हांखे का बि तकलीफ़ कोन्हे जी। तोखे सोचे पोइ ॿुधाईंदासीं। तव्हांखे मंज़ूर आहे या न? दिलावर चई न, तोखे पोइ ॿुधाईंदासीं। सामान थी वही आहे, हाणे तूं घर जी मारी खा। संगत हाणे हलूं था यारो यारी, वरी कंहिं न कंहिं मोड़ ते असीं मिलंदासीं। वक़्तु आयो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। संगत मुंहिंजी हाणे हाज़िरी थी वई आहे। मौला आबाद कंदी संगत। बसि हाणे मौला तव्हांखे बि जल्द छॾाईंदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। हाणे यारो यारी वरी कंहिं न कंहिं मोड़ ते मिलंदासीं। जी सर। तो छॾियऊं त था, पर हाणे सुधरी वञा। ॿीहर तुंहिंजी शिकायत आई त वरी देरि तुंहिंजो घर थी। सर इंशाअल्लाह पूरी कोशिश कंदासीं। सामान पंहिंजो खण, आईंदा वारी न कजांइ। ॿीहर कई न जी सर। कई त पोइ सही न थींदी। सर हिकिड़ी रिक्वेस्ट आहे। सर मुंहिंजी इहा जेका गिफ्ट मिलियल हुई कोट उहो ॾींदो। उहो बि ॾींदासीं। आईंदा ई न कजांइ का बि ग़लती। थैंक यू सर। शिकायत जो मौक़ो वरी कोन मिलंदो तव्हांखे। महिरबानी। पहिरियों ॾींहुं आहे न, तोखे मानी कोन वणंदी। मानी ज़्यान थिए इन खां बहितरा मुंहिंजे पेट में वञी। कंहिंजो खून कयो आहे तो? कंहिंजो बि न, कंहिंजो बि न। हूअं बि जेल में बेकसूर ईंदा आहिनि। तूं ॿुधाए तोखे कहिड़ी शराफ़त हेॾे वठी आई आहे? मां त पंहिंजी महिनत सां पढ़ाई पियो कयां, ऐं पोइ
हाणे तुंहिंजी पढ़ाई कंहिं बि कम जी न आहे शराफ़त तोखे जीअण कोन ॾींदी हुन खां बहितर आहे त तूं पंहिंजी ज़िंदगी नए सिरे खां शुरू कर त पोइ ठीकु आहे मजीद सम्झ त मरी वियो मजू भाउ मुंहिंजी बाबा शादी तो कराए कॾहिं आहे शादी मथे महीने पर मां हा नाहे कई कंहिंजो इंतज़ारु अथई तूं नथो चाहीं त मां तुंहिंजो इंतज़ारु कयां जेकॾहिं मुंहिंजो इंतज़ारु करियां त मूंखे ईअं पुछे न हा अॼु जेकॾहिं तूं हिते न हुजी हा न त मूंखे पुछणो बि न पवे हा त पोइ मुंहिंजी ग़लती आहे जो मां हिते जेल में आयो आहियां तूं चवण छा थो चाहीं त मुंहिंजी ग़लती आहे जंहिंजे करे तूं हिते आहीं जेकॾहिं तोखे ख़बर आहे त पोइ मूंखे पुछे छा कंदी तूं जहिड़ो थो करे या तूं मूं मां जान थो छॾाहीं जंहिं कम लाइ तूं हिते आई आहीं न उहो थो कयां तोखे आज़ादी त असांजी क़िस्मत में ई न आहे उमिरि क़ैद तोखे मिली आहे पर सज़ा त मां थी ज़िंदगी भर कटियां कहिड़ी सज़ा ॿाहिरि खुलियल माहौल में जीअण जी सज़ा कंहिं ॿिए मर्द सां तुंहिंजी शादी थी थिए इहा सज़ा आहे जेके ख़्वाब मूं ॾिठा उहे ख़्वाब तूं कंहिं ॿिए सां पूरा कंदीअ मूंखे इहो ॿुधा त आख़िर तूं चाहीं छा थो हा कर शादी एनीवे तुंहिंजो रिज़ल्ट अची चुको आहे हाणे उन्हनि खे बाहि में साड़े छॾ कंहिं बि कम जा न आहिनि नवाब तू ॾिस तोखे चयो हुअमि न तुंहिंजा इहे पिरकार हिकु ॾींहुं असांखे नुक़सान में विझंदा मुंहिंजो बेकसूर बचड़ो पुटु जेल में आहे ऐं तूं आज़ाद छो आख़िर ईअं तो छो कयो अमा मञा थो मञा न त मां तुंहिंजो कसूरवार आहियां पर हालातनि जे करे मां मजबूर हुयसि जेकॾहिं मां पुलिस खे हथ ॾिनमि न त असां ॿई भाइर जेल में मारिया वेंदासीं अमा पर मां हथ कोन ॾिनसि पुलिस में न ॾिस अमा पुट कुझु बि थिए छा बि थिए पर मूंखे मुंहिंजो बचड़ो मजीद खपे अमा मुंहिंजो तोसां वाइदो आहे तुंहिंजो पुटु मजीद इंशाअल्लाह तोसां गॾु हूंदो पर हिकु दफ़ो रुगो गुलाब खान मुंहिंजे साम्हूं अचे अची वियो मुंहिंजा सुहिणा साईं तुंहिंजी हर ख्वाहिश पूरी थींदी छोजो तुंहिंजो अॼु मौत मुंहिंजो न गुलाब खान तुंहिंजो थींदो छो त तूं नवाब खान जे घर में आयो आहीं अॼु मौत तुंहिंजो मुक़द्दर आहे मुंहिंजो मौत अरे ॿुधो था मुंहिंजो मौत मूंखे मारींदो तूं मूंखे मारींदो हाँ मुंहिंजी अमर खे त बचाए हाँ छा थो चवीं अम्मा साईं अमर जी जेल माफ़ करे छॾी मां वॾो गुनहगार आहियां वॾो गुनहगार अम्मा छा थी वियो मुंहिंजी मिठड़ी अम्मा कमिंग डाउन मां तुझे सिधा गोल छड़ी दस
अम्मा 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 कमीना तुझो अंत भी बुरा थी दो कमीना नवाब तू नवाब तू ना भाई मुझे मारना हाँ Eles equivaleram pelo caminho. तो सरेआम फेरोज ऐं ज़फ़र खे अख़बार में छापे छॾियो इहा किथां जी अक़लमंदी आहे मां सच लिखियो आहे ऐं सच अकुलमंद हुजे या न पर कूड़ वांगुरु बुज़दिल न आहे बुज़दिली हमेशह माण्हुनि खे ज़िंदा रखंदी आहे तुंहिंजे मशवरे में लिखियल फ़िक्र ॾिसी सुठो लॻे अरे बाबा असांजो फर्ज़ आहे तोखे ख़बरदार करणु ऐं मुंहिंजो फर्ज़ु आहे ख़बर छॾणु ऐं तव्हां ॿिन्ही हूंदे मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे फ़िक्र करण जी अवां तव्हां ॿुधायो त तव्हांखे साजिद मिलियो हुयो हिन जो मतिलबु त असांजी सिफ़ारत तो कई हुई अच्छा तव्हां चाहियो था त असां पुलिस जे लाइ कमु कयूं न ज़ुबैर न तव्हां पुलिस जे लाइ न पुलिस तव्हां जे लाइ कमु अच्छा तो इहा ॻाल्हि हेड ऑफिस फोन कर ज़फ़र और फिरोज़ा जो वारंट तैयार कर रहा है नवीदा तू गाड़ी कर रहा है जी सर साजिदा अख़बार में उन्हनि जा फोटो भी आहिनि ऐं पूरी ड्रेस भी आहे रत जे ग्रुप खां सवाइ हर शइ हिन में आहे सॼो कमु त अख़बार वारनि करे छॾियो असां उन्हनि खे गिरफ़्तार त करे सघूं था न शिराज साहब थोड़ो थधे दिमाग़ सां सोच अजाए छो सभिनी जी जान जे पोयां पियो अरे बाबा 15 साल थिया आहिनि असांखे हिते ड्यूटी कंदे तूं ॻाल्हाइणो आहे साहब थोड़ो रिलैक्स थी थोड़ो सम्झो हुन इलाइक़े में अगर को भी वर्दीअ सां पुलिस ऑफिसर वियो आहे त हू कॾहिं बि ज़िंदा कोन मोटियो आहे मुंहिंजी तव्हांखे सजेशन इहा आहे त न वञो त बहितर अथव वधीक तव्हां पाण बाला ऑफिसर आहियो तव्हांजी मर्ज़ी आहे मां छा थो करे सघां मूंखे ख़बर आहे साजिद साहब त हुन इलाइक़े में पुलिस वारा नाहन वेंदा तॾहिं त उहो कमीना कंहिं बि इलाइक़े में वञी गुंडागर्दी था कनि मां उन्हनि खे गिरफ़्तार करणु वञा थो जेकॾहिं तोखे हलणो आहे साहब जिन वर्दी सां हिन इलाइक़े में वियासीं त खफन में पारींदासीं बहितर आहे हिन में त खफन पायूं जे उन्हनि खे खफन पारायूं वञो वञो चढ़ो सूलीअ ते
ख़बर पइजी वेंदो त घणे ॾींहं सवा वञो